अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बावी तारीख जमादिल आखिर 1442 हिजरी इन आयत शरीफ के अंदर अल्लाह तबारक व तआला हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जे वफ़ादारीअ जो जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिजरत में कुर्बानी ॾियण फरमाई, अल्लाह तबारक व तआला उन गार जो कुरान पाक के अंदर जिक्र करण फरमायो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात मुबारक खां बाद में पहिरियों खलीफ़ो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु 2.5 साल ऐं कुछ ॾींहं हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु खिलाफत संभाली। इन ही तारीख़ ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जी वफ़ात थी आहे। जी तव्हां असां पंहिंजे वॾड़नि जूं तारीख़ूं यादि कंदा आहियूं या जेके अज़ीम लीडर हूंदा आहिनि उन्हनि जूं तारीख़ूं यादि हूंदियूं आहिनि, त ईअं ई अफ़ज़लुल बशर बादल अंबिया नबियन खां बाद में जंहिंजी फज़ीलत आहे इंसाननि में, वो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु आहे, जंहिंजी वफ़ात इन 22 तारीख़ जमादिल सानिय में थी आहे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत पहिरीं मुहर्रमुल हराम ते, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत 18 ज़ुल्हज ते ऐं हज़रत अली साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत 21 रमज़ान मुबारक ते। हर एक जी फज़ीलत आला उत्तम आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहुल्लज़ीन कफ़रू सानिय इस्नैन इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। जेकॾहिं पैगंबर खे मदद न ॾींदव त बेशक अल्लाह मदद ॾिनी आहे, जंहिं महिल काफ़िरनि मके मां लॾायो कढियो, ॿिनि मां हिकिड़ो पाण हो, जॾहिं ॿई गार में हा तॾहिं पंहिंजे संगतीअ खे चयाईं त उल्को न कर, छो त अल्लाह असां सां गॾु आहे। काफ़िरनि मनसूबो तयारु कयो त मोहम्मद मां कीअं जान छॾाइजे, इन जा पैरोकार वधंदा वञनि था, असांजे बुतनि जी मुखालिफ़त वधंदी वञे थी ऐं असांजी वॾेरप बि पोइते थी थींदी वञे, माण्हू असांखे लेखिन ई कोन था।
पोइ हर हिकु मशवरो ॾिनो। उन्हनि मां कंहिं मशवरो ॾिनो त नऊज़ बिल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कंहिं जाइ में बंदि करे छॾिजे, बसि उते वेठो हुजे, माण्हू न हिन सां मिलंदा न कंदा। शैतान बि अचे उते सुहिणी शिकिल वठी करे वेठो। हुन चयो इहो मशवरो ग़लति आहे। जिते बि बंदि तव्हां हिनखे कंदव, हिन जा मुहिब, हिन जा आशिक उन जाइ ते पहुची वेंदा। वरी कंहिं मशवरो ॾिनो त मुल्क निकाली ॾेई छॾिजे, मके पाक मां कंहिं ॿिए मुल्क ॾे कढी छॾिजे। शैतान उन्हनि खे चयो त जिते बि मोहम्मद हूंदो त उते हिन जा पैरोकार वधंदा। हिन जो अख़लाक अहिड़ो आहे, हिन जो ॻाल्हाइण अहिड़ो आहे, तंहिंजे करे इहा तदबीर बि सही न आहे। पोइ मशवरो कयूं त जेके बि क़बीला आहिनि, क़ौमूं आहिनि, समूरनि मां बहादुर जेके आहिनि उहे कोठे करे मोहम्मद जे मथां हमिलो कजे। पोइ इन ख़ानदान खे एतिरनि क़बीलनि सां विढ़ण जी ताक़त बि न थींदी, ऐं जेकॾहिं फ़ैसिलो थियो, चटी पई, ॾंडु पियो त उहो भरे ॾींदासीं, जान छुटी पवंदी। अल्लाह तबारक व तआला ॿी जाइ ते फरमायो वइज़ यमकुरु बिकल्लज़ीन कफ़रू लियुस्बितूक औ यक़्तुलूक औ युख़्रिजूक वयमकुरून वयमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। काफ़िरनि इहो मनसूबो तयारु कयो, हिन चयो त हाणे असां हिन में कामयाब थी वेंदासीं। अल्लाह तबारक व तआला बि रिथ भली कंदड़ आहे। हुननि बि रिथां कयूं, फिरेब कया, पर अल्लाह जो रिथ जेका आहे त उहा समूरनि खां भली आहे। अल्लाह तबारक व तआला वही मोकिलण फरमाई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़। इतला मिली वियो कि हाणे पंहिंजे बिस्तरे ते हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे सुम्हारियो त जेके माण्हुनि जूं अमानतूं आहिनि उहे सही सलामत उन्हनि खे ॾियनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿाहिरि निकिरणु फरमायो, सूरत यासीन जी तिलावत करणु फरमायाऊं, ऐं अल्लाह जो हुकुम थियो त मुठि भरे हणणु तुंहिंजो कमु आहे। इन्हनि काफ़िरनि दुश्मननि जे अखियुनि में मिलाइण मां अल्लाह जो कमु आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सूरत यासीन जूं इब्तिदाई आयतूं तिलावत कंदे मुठि भरे करे उन्हनि में उछलाई। अल्लाह पाक हिकिड़ी हवाए खुलाई जेका उन्हनि जे अखियुनि में पइजी वई, उहा अखियूं महटण लॻा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे हिफ़ाज़त अमान में ॿाहिरि निकिरी आया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि आया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कोई कमु अल्लाह जे हुकुम खां सवाइ न हूंदो आहे। अल्लाह जो हुकुम हुयो त अबू बकर वटि वञ, उनखे साण खण। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ॼण त तयारु हो, सॾ सां सॾ ॼण फरमायाई। उतां हली करे गार जे तरफ़ रवाना थियनि था। गार उनजो जेको सोराख हो उहो अहिड़ो जो हिकिड़ो माण्हू ढूंढो थी वञे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अंदरि वञी करे उन गार खे साफ़ करणु फरमायो। जेके सोराख हा पंहिंजी चादर मुबारक फाड़े करे उन्हनि में बंदि करणु फरमाया सोराखनि खे।
हिकिड़ो सोराख बचो त पंहिंजी खुड़ी मुबारक ॾेई करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे सॾु करणु फरमायो, साईं अचो हाणे आराम करणु फरमायो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अबा बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे झोल में आराम करणु फरमायो। हज़रत अबा बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो एॾो शान ऐं मक़ाम आहे जो होॾे माण्हुनि जूं अमानतूं हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि, हेॾो अल्लाह जी अमानत हज़रत अबा बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे झोल मुबारक। ओचिते बला आई जेका डंगे रही, रसूलुल्लाह हज़रत अबा बकर सिद्दीक़ साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु लुशा कोन, बेइख्तियारी जॾहिं अखियुनि मां पाणी वहियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सुजाग थिया, पुछा करणु फरमायो, ए अबू बकर ख़बर ॾे, चई साईं का शइ आहे जेका पेर में डंगे रही आहे? पेर मुबारक ॿाहिरि कढणु फरमायाऊं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो लुआब मुबारक हज़रत अबा बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे खुड़ीअ खे हणणु फरमायो। जीअं लुआब लॻंदो वियो तीअं सूर दफ़े थींदो वियो। अहिड़ी गार जे अंदरि बि कारे नांग हज़रत अबा बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पई डंग हयां, त जेको हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे घटि वधि ॻाल्हाए थो, इहो बि हुन नांग कारे वांगुरु ई आहे। हज़रत अबा बकर साईं जो शान आला उत्तम आहे। 3 ॾींहं 3 रातियूं रहणु फरमायाऊं। काफ़र पोयों पेरो खयूं आया, को माण्हू वञी रहियो हो, हुन चयनि तव्हां हिते छो वेठा आहियो? चई हिन इरादे सां वेठा आहियूं। हुन चयो मोहम्मद त कॾो क विया, पेर जो ॾिठूं त वाकई पेर हले थो, पेराडूअ खे घुरायूं, हुन सां वॾा इनाम बासियऊं त सही पेरो असांखे तूं खणी हले त असां तोखे एतिरो इनाम ॾींदासीं। पेरो खणंदा खणंदा जबल सौर वटि पहुता, एसि ताईं 2 पेर अचनि पिया, मथे हिकिड़ो पेर हलियो। हज़रत अबा बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे पंहिंजे कुलनि मुबारकनि ते खणणु फरमायो। अॼु बि ॾिसंदड़नि जो अजब ईंदो त माण्हू अकेलो ई हितां मथे कीअं चढ़ंदो, पर हज़रत अबा बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी कुर्बानी आहे, अल्लाह जी मदद हुई, जो हज़रत अबा बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿिन्ही जान जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मथे खणी करे गार ताईं पहुचायो। जॾहिं काफ़र आया, हज़रत अबू बकर साईं ॾिसे पियो सोराख मां, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु करणु लॻो त साईं जेकॾहिं काफ़िरनि हाणे हेठि ॾिठो त पोइ त हिन जी नज़र असां ते पइजी वेंदी। अल्लाह तबारक व तआला हिफ़ाज़त करण ते अचे त कोई हुन जे हिफ़ाज़त खे टोड़े नथो सघे, जो फरमाए वल्लाहु यासिमुक मिनन नास, अल्लाह ई तुंहिंजे लाइ पनाह ॾींदड़ आहे, हिफ़ाज़त कंदड़ आहे। अल्लाह तबारक व तआला कोरीअड़े खे हुकुम करणु फरमायो, हे कोरीअड़ा इन सोराख ते तूं तानी हण। कबूतरीअ खे हुकुम थियो त इन जाइ ते आना लाहे वे। काफ़र आया,
पेर बि हेसि ताईं आयो। हिक ॿिए खे चवण लॻा तव्हां बेअक़ल आहियो, जेकॾहिं हिन सोराख़ मां माण्हू अंदरि वञे हा त हीउ अहिड़ो थो सम्झ में अचे जो नबी मुहम्मद जे ॼमण खां अॻु में ईअं थो सम्झ में अचे त हीअ पुराणी तानी लॻल आहे। ऐं जेकॾहिं माण्हू हितां वञे त कबूतरी कीअं वेहे। अलाह पाक हुन जा हवास ई ख़तमु करे छॾिया। इन वक़्त में जॾहिं हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु करणु लॻो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अबू बकर साईं खे दिलजाए ॼण फरमाई। अल्लाह पाक उहे लफ़्ज़ हिन आयत शरीफ़ जे अंदरि ज़िक्र करणु फरमाया। इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। उल्को न कर, पंहिंजे साथीअ खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, उल्को न कर, ॾुख न कर। अरबीअ में हिज़न जो लफ़्ज़ ॿिए जे लाइ ॻाल्हायो वेंदो आहे, जंहिंखे पंहिंजो फ़िक्र न हुजे, ॿिए जो फ़िक्र हुजे। यानी हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पंहिंजो फ़िक्र कोन हुयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़िक्र हो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इन्नल्लाह मअना, बेशक अल्लाह असां सां गॾु आहे। इन मां इहो अक़ीदो सम्झ में आयो, हर जाइ ते रब जी ज़ात गॾु आहे, मदद जे लाइक़ बि उहो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं न फरमायोसि मां जो आहियां तंहिंजे करे कोई उल्को न कर, ॾुख न कर। क़ुरान में अल्लाह पाक सम्झाइण फरमायो त नबीअ बि पंहिंजे साथीअ खे ईअं चयो त अल्लाह असां सां गॾु आहे, छो त मदद जे लाइक़ उहो आहे, हाज़ुर नाज़ुर उहो आहे, मुश्किल कुशा उहो आहे। अल्लाह खां सवाइ कोई बि मुश्किल खे हल नथो करे सघे। इहो अक़ीदो असांखे हिन मां मालूम थिए थो त इहा एॾी सारी क़ुर्बानी हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जी आहे। काफ़ी फज़ीलतूं आहिनि। हिकिड़े दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अॼु कंहिं साहिल खे कंहिं कुझु ॾिनो। हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, साईं मां इहो कमु कयो आहे। अॼु कंहिंखे रोज़ो आहे। हज़रत अबू बकर साईं फरमायो त मूंखे रोज़ो आहे। अहिड़े नमूने सां ग़ालिबन 8 सुवाल करणु फरमायाऊं, जंहिंमें हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइण लॻो, साईं इहो मां कमु कयो आहे, इहो मां कमु कयो आहे। हिकिड़े दफ़े हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु करणु लॻो, या रसूल अल्लाह, अहिड़ो बि को माण्हू आहे जंहिंखे 8 जन्नत जे दरवाज़नि मां सॾु थिए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अबू बकर मूंखे अल्लाह में उमेद आहे त उहो तूं शख़्स आहे जंहिंखे क़यामत जे ॾींहुं जन्नत जे 8 दरवाज़नि मां सॾु कयो वेंदो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, दुनिया में मां समूरनि जा थोरा लाथा, पर अबू बकर जा थोरा क़यामत जे ॾींहुं अल्लाह मुंहिंजे पारां लाहींदो। एॾियूं हज़रत अबू बकर साईं जूं ख़िदमतूं आहिनि, जफ़ाकशूं आहिनि, हमदर्दियूं आहिनि। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सहाबा सां प्यार, अहल बैत सां प्यार। हज़रत अबू बकर साईं हर शइ लुटाई ऐं समूरनि सहाबा किराम मां या हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़ुसूसियत आहे जो पीउ बि मुस्लमान, अमड़ बि मुस्लमान,
औलाद भी मुस्लिमान। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी घरवारी अम्मा आयशा सिद्दीक़ा साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत अबू बकर साईं जी न्याणी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मूंखे ख्वाब में हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ो कपिड़ो ॾेखारियो। पाण फरमायो त हिन तां ही पर्दो परे कयो। पोइ जॾहिं पर्दो परे कयमि त हसीन जमील औरत मूंखे नज़र आई। पाण फरमाया उहा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुई। यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अॻमी ख्वाब जे ज़रिए ॾेखारी वई त हीअ तव्हांजी घरवारी थींदी। हज़रत अबा बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु वॾो मालदार हो। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोबत में आहे त हर शइ कुर्बान कयईं। हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो मूंखे दुनिया में 3 शयूं पसंदि आहिनि। अखि मुंहिंजी हुजे मोहन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हुजे वेठो ज़ियारत कयां। माल मां अबू बकर जो हुजे हुकुम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुजे ख़र्च कंदो रहां। न्याणी मुंहिंजी हुजे निकाह में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे में हुजे। ये मूंखे दुनिया में 3 शयूं पसंदि आहिनि। ख़ुदा जो ख़ौफ़ वरी एॾो हो एतिरियूं बिशारतनि हूंदे बि जॾहिं दौरे ख़िलाफ़त आयो सहाबा किराम मशवरो ॾिनो त तव्हां कुझु वज़ीफ़ो पघार खणो। जेकॾहिं तव्हां पंहिंजो कमकार कंदव त हे मामलात केरु संभालींदो। पोइ पघार मुक़रर थी। उहा बि मुख़्तसिर हुई। हलंदे हलंदे हिकिड़े ॾींहुं घर वारनि चयो त का शइ मिठी खाऊं। हज़रत अबा बकर सिद्दीक़ साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त वज़ीफ़ो इहो ई आहे जेको तव्हां असांजो गुज़रान थिए थो। पोइ घर वारनि थोरो थोरो टारे रखंदा विया, बचत कंदा विया। पोइ उन शइ जे तयारु करण जेतिरा पैसा जमा थी विया फरमायो त हाणे एतिरा पैसा जमा थिया आहिनि, हीअ शइ वठी अचो। उन ॾींहं खां वठी करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु बैतुल माल मां जेका पघार हुई उहा घटि खणणु फरमाईंदा त असांजी इन मां ज़रूरत पूरी थिए थी। आख़िरी वसियत करणु फरमायाऊं त जॾहिं मां वफ़ात करे वञा त मूंखे नओं कफ़न न ॾिजो। नए कपिड़े जी वधीक ज़िंदहनि खे ज़रूरत आहे। मूंखे पुराणे कपिड़े में दफ़न कजो कफ़न ॾेई करे। एतिरो हुकूकुल इबाद जो ख़्यालु रखणु फरमायाऊं। काफ़ी फज़ीलतूं आहिनि। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे हज़रत अबा बकर सिद्दीक़ साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नक्शे क़दमनि ते रब साईं हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं जेके बि सहाबी सॻोरा उन्हनि जी तव्हां असांजे लाइ जेका बि उन्हनि जी ज़िंदगी आहे उहा सबक़ु आहे, हिदायत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो असहाबी कन नुजूम, सहाबी मुंहिंजा सितारनि जे मिसल आहिनि। जंहिंजे बि कढ लॻंदव तव्हां हिदायत वारा थींदव। ऐं फरमायाऊं मुंहिंजे अहल बैत जो मिसाल ॿेड़ीअ वांगुरु आहे। ॿेड़ीअ में जेके सुवार थींदा उहे मंज़िल मक़सूद ते पहुचंदा। यानी जेके नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते दीन ते साबित क़दम रही करे हलंदा इहे ई हली जन्नत में पार थींदा। पोइ ॿेड़ी उन वक़्त में जेके हलंदियूं हुयूं रुख जेको उन जो हूंदो हो सितारनि जे
रुख सां हूंदो त ओभर हेॾे आहे, ओलह हेॾे आहे, ॾखिण हेॾे आहे, तरफ़ सुञाणे करे सफ़र तय कंदा हुआ। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अहल बैत जो मिसाल ॿेड़ीअ सां ॾिनो ऐं सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो मिसाल सितारनि सां ॾिनो। त यानी सितारनि जे ज़रिए तव्हां पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पहुचंदा आहियो। तंहिंजे करे जन्नत में वञण जे लाइ बि ॿिन्ही जी मुहबत ज़रूरी आहे। सहाबा सां बि मुहबत, अहल बैत सां बि मुहबत। कंहिं उलमा किराम ईअं मिसाल ॾिनो जीअं पखीअ खे ॿ पर हूंदा आहिनि, पोइ उॾरी करे कंहिं मंज़िल ते पहुचंदो आहे, त मुस्लमान जे लाइ ॿिन्ही सां मुहबत हूंदी त इहो जन्नत में हली पहुचंदो। पर जेकॾहिं हिक सां मुहबत ॿिए सां बुग़्ज़ त इहो ईअं ई रहिजी वेंदो जीअं पखी हिकिड़े पर सां पंहिंजे मंज़िल मक़सद ते न पहुची सघंदो आहे। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अहल बैत इज़ाम सां ऐं सहाबा किराम सां अल्लाह पाक सची मुहबत अता फरमाए, उन जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।